सखर में दहशतगर्दन हथां क़त्ल कयल KTN न्यूज़ जे ब्यूरो चीफ शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ़्तारीअ लाइ कराची में कलम धड़नि जी CM हाउस आरो धरणे जूं तैयारियूं मुकमल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां सहाफ़िन, सियासी समाजी अॻवाननि ऐं ॿियनि जो कराची प्रेस क्लब आरो पहुचण जो सिलसिलो जारी। कुछ देर में सहाफ़िन जी रैली धरणे लाइ CM हाउस ॾांहुं रवानी थींदी। CM हाउस आरो धरणो हणी कातलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वेंदो। सिंध हुकूमत सां ॻाल्हियुनि लाइ कमेटी क़ाइम। प्रेस क्लब जो सेक्रेटरी शुएब खान ऐं PFU जो सदर GM जमाली कमेटी में शामिल। लाला असद पठान, नेमत खोड़ो, गाज़ी जंडीर, फ़हीम सिद्दीकी ऐं शहीद जान मोहम्मद महर जो वॾो भाउ करम लाइ महर बि कमेटी जो हिसो हूंदा। वहीद राजपर कमेटी जो कन्वीनर मुक़रर। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ्तार करण में नाकाम। SSP सखर सिंघार मलिक बदली। CPO में रिपोर्ट करण जी हिदायत। SSP खैरपुर रूहल खोसो खे सखर जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। मुल्कनि में मुख़्तलिफ़ मामलनि ते इतिफ़ाक़ ऐं इख़्तिलाफ़ रहंदो आहे। अमरीका सां ड्रिघे मुदे वारा भाईवारी चाहियूं था। पाकिस्तान जो मसइलो ख़र्च वधीक ऐं वसीला घटि हुअणु आहे। निगरान वज़ीर आज़म अमरीकी यूनिवर्सिटी हार्वर्ड जे शागिर्दनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाकिस्तान अमरीका सां गॾिजी ड्रिघी जंग विढ़ी चुको आहे। पाकिस्तान आलमी अमन लाइ अहम किरदारु अदा कयो। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि खां वधीक मुतासिर थियो आहे। पाकिस्तान ऐं ॿिया मुल्क अमरीका जी तरक़ी मां सिखी रहिया आहिनि। नाणे वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर शमशाद अख्तर जी IMF अमलदारनि सां वर्चुअल मीटिंग। एक्सचेंज रेट, पावर सेक्टर ऐं गैस वारे शोबे जे गर्दिशी कर्ज़ ते ॻाल्हि ॿोल। ज़रियनि मूजिब निगरान आणे जे वज़ीर मार्केट बेस्ड एक्सचेंज रेट बाबति IMF खे एतमाद में वरितो। शमशाद अख्तर चयो त एक्सचेंज रेट कंट्रोल करण लाइ का बि हथरादू पॉलिसी तयार नाहे कई वई। डॉलर ऐं रुपए जे मुल्ह में फ़ैसिलो मार्केट ई कंदी। IMF जे समूरनि शर्तुनि ते अमल खे यकीनी बणायो वेंदो। PTI अॻवान शाह महमूद कुरैशी साइफर केस में जिस्मानी रिमांड कलअदम करार ॾियण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत दाख़िल साइफर केस में अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जिस्मानी रिमांड जे ऑर्डर्स खे चैलेंज कयो। दरख़्वास्त में इस्तदा कई वई आहे त अदालत ट्रायल कोर्ट जे जिस्मानी रिमांड खे कलअदम करार ॾे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिलियो वञे। ऑफिशियल सीक्रेट एक्ट तहत खेसि सियासी इंतकाम जो निशानो बणाए पियो वञे। सतलज दरिया में वॾी ॿोॾि सबबि पंजाब जे इलाइक़े बोरीवाला में हिफ़ाज़ती बंद टुटी विया। पाकपतन में हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। ॿोॾि जो पाणी 113 ॻोठनि खे बि ॿोड़े छॾियो। हेठि इस्लाम वटि बि मथे दर्जे जी ॿोॾि सबबि केतिराई घर ढही विया। क़ीमती सामान ऐं जानवर बि लुड़ी विया। केतिराई मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। रानीपुर जी पीरानी हवेली में ज़्यादती बाद क़त्ल कयल निगरी फातिमा परड़ो केस जो मुख्य जवाबदार पीर असद शाह रिमांड पूरो थियण ते अदालत में पेश। पुलिस केस में नामज़द हिना शाह ऐं पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार करण में नाकाम। पीर जी औताक ते कठ घुराए सहाफ़िन खे धमकी ॾींदड़ जवाबदार अदालत में पेश।